ज़ालिम जो ख़ौफ़ ऐं उन जो रोब ग़रीबन खे हमेशा ड्रिजारींदो रहंदो आहे। हिकिड़ी ॿिलीअ कुअनि खे ॾाढो तंग कयो हो ऐं मझाइन केतिरनि ई खे खाई खपाए बि छॾियो हो ऐं बाक़ी जेकी बचियल हुआ तिन हिकिड़े ॾींहुं पंहिंजे बचाव जे लाइ सलाह मसलिहत करणु शुरू कई। हिकिड़े चयो त जेकॾहिं ॿिली मूंखे हथ अची वञे त मां जेकर हिकदमि साणसि चिंबड़ी वञासि ऐं संदसि न पंहिंजे तेज़ ॾंदनि सां कतरे बेकार करे छॾियां। ॿिए चयो त आउं जेकर संदसि नक में चकु पाए लड़की पवां ऐं टें वरी आलापियो त आउं जेकर कन में हथ विझी पकड़े खणी अचांसि। अहिड़ीअ तरह ख़याल पुला पचाए रहिया हुआ हिकिड़ो पोड़ो ऐं तजुर्बेकार कुओ जो चुपचाप संदन ॻाल्हियूं ॿुधी रहियो हो। तंहिंखे चयऊं त चाचा अमी माठ कयो वेठा आहियो, छो कुझु पुछो ई नथा, का सलाह त ॾियो। पोड़े जवाब ॾिनो न त पुट अमी आहियो नादान, अजायूं ॻाल्हियूं करे पया था ख़ुशि थियो। जॾहिं हुन हिकु दफ़ो रुगो म्याऊं कई त ॻोल्हिया न लभंदव, ॿिलीअ खे बाद में पकड़िजो, पहिरियां रुगो उन जी म्याऊं खे त पकड़ियो। इहो ॿुधी सभई कुआ ॿिलीअ जी म्याऊं खां डिॼी भॼी विया। तॾहिं चयो वेंदो आहे त ॿिलीअ जी म्याऊं म्याऊं ड्रिजारे थी। दोस्तो वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो, दोस्तनि खे मेंशन बि कयो ऐं पेज फॉलो न कयो अथव त पेज खे फॉलो बि ज़रूर करे छॾियो।